सिक्योरिटी फोर्सेस जो अफगान तालिबान ऐं ख़ारजी खिलाफ़ ऑपरेशन ग़ज़बुल हक़ जारी है। पाक फौज ख़ारजी फितने जो उत्तर वज़ीरिस्तान में दाख़िल थियण जी कोशिश नाकाम बणाए छॾी। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब अफगान तालिबान मवाज़ किले जे सरहदी इलाइक़े में दाख़िल थियण जी मनसूबाबंदी करे रहिया हुआ। ऑपरेशन दौरान केतिराई अफगान तालिबान मारिजी विया। अफगान तालिबान पोस्टूं छॾे फ़रार थी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब पाक फौज जी कार्रवाई में अफगान तालिबान ऐं ख़ारजियुनि जा कंपाउंड ऐं थाक तबाह कया विया आहिनि। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु त ऑपरेशन ग़ज़बुल हक़ मक़सद हासिल थियण ताईं जारी रहंदो। ख़बर हिकु ॿियर शेयर करूं। सिक्योरिटी फोर्सेस जो अफगान तालिबान ऐं ख़ारजियुनि खिलाफ़ ऑपरेशन ग़ज़बुल हक़ जारी है। पाक फौज ख़ारजी फितने जे उत्तर वज़ीरिस्तान में दाख़िल थियण जी कोशिश नाकाम बणाए छॾी। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब अफगान तालिबान मवाज़ किले जे सरहदी इलाइक़े में दाख़िल थियण जी मनसूबाबंदी करे रहिया हुआ। ऑपरेशन दौरान केतिराई अफगान तालिबान मारिजी विया। अफगान तालिबान पोस्टूं छॾे फ़रार थी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब पाक फौज जी कार्रवाई में अफगान तालिबान ऐं ख़ारजियुनि जा कंपाउंड ऐं थाक तबाह थी विया। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त ऑपरेशन ग़ज़बुल हक़ मक़सद हासिल थियण ताईं जारी रहंदो।